एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायत ते एसएचओ लुंडू कुर्बान अली राजपर मिसमात सकीना ऐं संदसि 15 महीननि जे ॿारड़ी खे बाज़ियाब कराए अदालत में पेश कयो। इन खां अलावा एसएचओ सरहाड़ी रहम हुसैन वासवाणो पंहिंजे मातहत अमले सां गॾु मंशियात फरोश अमीर अली मशहूरी खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 440 सिहत लाइ नुक़सानकार गुटखा पुड़ियूं हथ करे वरितियूं, जॾहिं त इंचार्ज सीआईए सांगड़ अली अकबर चन्ना पंहिंजे मातहत अमले समेत टंडो आदम में मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई में इम्तियाज़ मलुकाणी ऐं सजाद कासकेली खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां मावा गुटके जो 222 पुड़ियूं हथ करे वरितियूं आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ मंशियात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि। एसएचओ शाहपुर चाकर राजा नवीद सरफराज चोरी जे केस में घुर्बल जवाबदार शेर मोहम्मद दाहिरी ऐं कृष्ण भील खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां चोरी थियल लोह जा गार्डर ऐं ॾोह में इस्तेमाल थींदड़ लोडर रिक्शो बरामद करे वरितो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची